सिंध हमेशा सूफ़िन जी धरती, प्यार मंडींदड़नि, मुहब्बत, अमन ऐं शांति जी धरती रही है। वक़्तनि खां वठी सिंध जो अमन ऐं प्यार प्रेम ऐं उन्हनि जी महिमान नवाज़ी मां ग़लति फ़ाइदा वरिता था वञनि। जी हींअर बि जेको इरशाद रांझाणी जो शहर जे विच में रोड जे विच ते सरेआम क़त्ल थियो आहे। हिकिड़ो इंसानियत जी दिलि ॾुखोईंदड़ हिकिड़ो वाक़ियो थियो आहे। असां पंहिंजी मांझाई जमायत जे तरफ़ां उन जी मज़म्मत कयूं था। असां पुरज़ोर अपील कयूं था वसवारनि खे ऐं सिंध हुकूमत जे बाला अख़्तियारनि खे त उन ते जेको एक्शन खयो वञे ऐं उन कातिल खां पंहिंजो उन जो हिसाब वरितो वञे। त मां सभिनी खे इहा रिक्वेस्ट कयां थो त ख़ुदा वास्ते असांजे हिन सिंध धरती जो अमन ख़राबु न कयो वञे ऐं हिन में दहशत ऐं वहशत न पखेड़ी वञे।